ميرپورخاص में ڳوठाणे पारां ज़मीन जो मकातो घुरण ते बासर मच्छर जी मथस मुबैना तौर कूड़ो केस दाख़िल कराए छॾियो। अहिड़ियुनि ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मुतासिर ख़ानदान सरापा एहतजाज बणिजी वियो आहे। तालके हुसैन बख्श मरी जे इलाइक़े खानवासी मोहम्मद इस्माइल ख़ासि कयली बासर ब्लैकमेलर जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुन मौक़े ते ॻोठाणे मोहम्मद इस्माइल ख़ासि कयली चयो त मूं मुराद महर खां 8 एकड़ 9 गुंठा ज़रई ज़मीन मकाते ते फ़ी एकड़ 20,000 रुपया जे हिसाब सां वरिती आहे। जॾहिं त ॼाणायल ज़मीन जो कब्ज़ो हासिल करण लाइ रेवेन्यू अमले खे चयो जिन मूंखे घुरायो त ब्लैकमेलर नबी बख्श ख़ासि कयली एतिराज़ वारे छॾियो। हुन जो त बासर मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासां ऐं ब्लैकमेल करे रहियो आहे। हुन महिमान थी आयल सोराब मक्सी खे मुबैना पाणी गोली हणी हुन जो केस मुंहिंजे पुटु मोहम्मद सुलेमान ख़ासि कयली मुराद महर ऐं मोहम्मद महर मथां दाख़िल कराए छॾियो आहे। ॻोठाणे IG सिंध ऐं ॿिनि अख़्तियारियुनि खे अपील कई त मामले जी शफ़ाफ़ इंक्वायरी कराए असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे।